हसनैन करीमैन जो शान ऐं आशूर जा फ़ज़ाइल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जो शान ऐं आशूर जा फ़ज़ाइल। अत्तार जी दुआ, या अल्लाह पाक जेको भी ही मुकम्मल रिसालो हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जो शान ऐं आशूर जा फ़ज़ाइल पढ़ी या ॿुधे उनखे सहाबन ऐं अहले बैत जो आशिक़ बणाए ऐं संदसि माउ पीउ ऐं ख़ानदान समेत उनखे बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िल फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ न पढ़ण जो वबाल। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, कंजूस आहे उहो शख़्स जंहिंजे साम्हूं मुंहिंजो ज़िक्र थियो ऐं पोइ उन मूं ते दुरूद पाक न पढ़ियो। तिरमिज़ी 321/5 हदीस 3557। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु अन्हु जो शान। मशहूर सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, मां जॾहिं रसूलुल्लाह जे ॾोहिटे हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिसंदो हुयुसि त मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही ईंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं ॿाहिरि तशरीफ़ फ़रमा थिया। मूंखे मस्जिद में ॾिठाऊं, मुंहिंजो हथु पकड़ियाऊं, मां साणनि गॾु हलियुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां का बि ॻाल्हि न कई एसि ताईं जो असां बनु क़ीनक़ा जे बाज़ार में दाख़िल थियासूं ऐं पोइ असां उतां वापसि आयासूं त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, नंढड़ो ॿारु किथे आहे, उनखे मूं वटि आणियो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, मूं ॾिठो इमाम हसन रज़ियल्लाहु अन्हु आया ऐं प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत भरे हंज में वेही रहिया। ॿिन्ही जहाननि जे सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक ज़बान संदन मुबारक वात में विधी ऐं टे भेरा फ़रमायाऊं, ए अल्लाह पाक, मां हिन खे महबूब याने प्यारो रखां थो, तूं बि हिन खे महबूब याने प्यारो रख ऐं जेको हिन सां महबत करे उनखे बि महबूब याने प्यारो रख। अल अदबुल मुफ़रद सफ़ो 304 हदीस 1183। उन दो का सदक़ा जिनको कहा मेरे फूल हैं, कीजिए रज़ा को हश्र में खंदा मिसाले गुल। लफ़्ज़नि जी माना खंदा खिलंदड़ मुस्कुराईंदड़, मिसाले गुल गुल जियां, याने रसूलुल्लाह या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अव्हां खे इन्हनि ॿिनि गुलनि जो वास्तो ॾियां थो जिन खे तव्हां पंहिंजा ॿ गुल फ़रमायो। क़यामत जे ॾींहुं जॾहिं अहमद रज़ा उथे त उन वक़्तु ही गुल जियां मुस्कुराए रहियो हुजे। काश आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे सदक़े असांजे हक़ में बि ही दुआ क़बूल थिए। असां हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा आला हज़रत ऐं सभिनी वलियनि सॻोरनि जे दर जा फ़क़ीर आहियूं। अल्लाह पाक असांखे इन्हनि जो ई फ़क़ीर रखे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही खे फ़रमायो त ही ॿई मुंहिंजा गुल आहिनि। बुख़ारी 547/2 हदीस 3753। त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह इन हदीस के पंहिंजे मक़ता में कलाम जो सभ खां आख़िरी शेर जंहिंमें शाइर पंहिंजो तख़ल्लुस ज़िक्र करे इस्तेमालु फ़रमायो आहे, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। शान वारे शहज़ादे जी विलादत शरीफ़। हज़रत इमाम आली मक़ाम अबू मुहम्मद हसन मुजतबा जी विलादत बासआदत 15 रमज़ान मुबारक 3 हिजरी में थी। संदन मुबारक नालो हसन, कुनियत अबू मुहम्मद ऐं लक़ब याने टाइटल तक़ी, सय्यद, सिबत रसूलुल्लाह ऐं सिबत अकबर आहे। खेनि रिहानतुर रसूल याने रसूलुल्लाह जो गुल बि चयो वियो आहे। मुस्तफ़ा जहिड़ी सूरत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ादिम हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त इमाम हसन रज़ियल्लाहु अन्हु खां वधीक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलंदड़ जुलंदड़ को बि शख़्स न हो। बुख़ारी 547/2 हदीस 3752। मुस्तफ़ा जी शफ़क़त मरहबा मरहबा ए आशिक़ाने सहाबा ऐं मुस्तफ़ा नबी रहमत शफ़ीअ उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे आका इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु अन्हु सां घणी महबत फ़रमाईंदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन मुजतबा खे कॾहिं शफ़क़त भरे हंज याने मुबारक झोली में विहारींदा हुआ त कॾहिं मुबारक कुलनि ते सुवार करे घर खां ॿाहिरि तशरीफ़ वठी ईंदा हुआ। कॾहिं संदन खे ॾिसण ऐं प्यार करण लाइ सय्यदा फ़ातिमतु ज़हरा रज़ी
अल्लाह अन्हा जे घर तशरीफ़ वठी वेंदा हुआ। हज़रत इमाम हसन मुजतबा रदी अल्लाह अन्हु बे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेहद मानूस थी याने रली मली विया हुआ, जो कॾहिं नमाज जी हालत में मुबारक पुठीअ ते सुवार थी वेंदा हुआ। क्या बात रज़ा उस चमनस्तान करम की, ज़हराए कली जिसमें हुसैन और हसन फूल। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हज़रत हसन मुजतबा रदी अल्लाह अन्हु सां मोहब्बत, सहाबी रसूल हज़रत बरा बिन आज़िब रदी अल्लाह अन्हु फरमाइनि था, मूं ॾिठो त नूर जे पेकर सभिनी नबियनि जे सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन बिन अली रदी अल्लाह अन्हुमा खे कुल्हे ते खयूं वेठा आहिनि ऐं अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु करे रहिया आहिनि, अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फ़अहिब्बहु। ए अल्लाह पाक, मां हिन सां महबत करियां थो, तूं बि हिन सां महबत फरमाए। तिरमिज़ी 432-5 हदीस 8808। राकिबे दोशे शहनशाह उमम, या हसन इब्ने अली कर दो करम, फातिमा के लाल हैदर के पिसर, अपनी उल्फत दो मुझे दो अपना गम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अल्लाह जी राह में सदक़ो ऐं ख़ैरात। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हु जे आलीशान घर ते हिकु फ़क़ीर मदीने पाक जे घिटियुनि मां थींदो हाज़िर थियो। दरवाज़े ते दस्तक ॾिनाई ऐं शेर पढ़ियाई, जंहिंजो तर्जुमो हीअं आहे, जंहिं अव्हां खां उमेद रखी ऐं जंहिं अव्हां जे दरवाज़े ते दस्तक ॾिनी याने नॉक कयो, उहो कॾहिं बि नाउमीद न थियो। अव्हां साहिबे जूदो करम बल्कि जूदो सखा जा चश्मा आहियो। इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हु घर में नमाज़ पढ़ी रहिया हुआ। नमाज़ अदा करे दरवाज़े ते तशरीफ़ फरमा थिया त ॾिठाऊं त साम्हूं हिकु ॻोठाणो बीठो आहे, जंहिंजी शिकिल ऐं सूरत मां गुरबत ऐं बुख ज़ाहिर थी रही हुई। हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हु पंहिंजे ग़ुलाम अंबर खे फरमायो, असांजे ख़र्च मां केतिरो माल बचियल आहे? अर्ज़ु कयाई, 200 दिरहम, जेके अव्हां जे हुकुम मुताबिक़ अव्हां जे घर वारनि ते ख़र्च करणा आहिनि। फरमायाऊं, वञ सभु खणी अचु, छो त इहो शख़्स आयो आहे जेको फ़िलहालु मुंहिंजे घर वारनि खां वधीक उन दिरहमनि जो ज़रूरतमंद आहे। अहिड़ी तरह पाण उहे दिरहम उन फ़क़ीर खे अता करे छॾियाऊं ऐं फरमायाऊं, ही वठि ऐं इन्हनि जी घटि हुजण ते मां तोखां मुआफ़ी घुरां थो, छो त असांखे हर हाल में महिरबानी करण जो हुकुम आहे। ही घटि आहिनि, जेकॾहिं वधीक हुजनि हा त उहे बि तोखे ॾेई छॾियां हा। फ़क़ीर दिरहम वरिता ऐं खेनि दुआऊं ॾींदो ख़ुशी ख़ुशी रवानो थी वियो। इब्ने असाकर 185-14। दे अली असगर का सदका सरवरा, पे करे जूदो सखा फरियाद है, मुफलिस व नाचार व खस्ता हाल हूँ, मुखज़न जूदो अता फरियाद है, मखज़ने जूदो अता फरियाद है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सुबहानल्लाह। हज़रत इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हु जी सखावत संदन जो सॼो घराणो ई सखी आहे। संदन नाने जान जे चपनि ते ला याने न हो, जेको घुरियो वेंदो हो उहो अता करे छॾींदा हुआ, न फरमाईंदा हुआ। जंहिंखे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शेर में हीअं नज़म कयो आहे, वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। याने जेको बि घुरण लाइ अचे त उनखे ही न फरमाईंदा हुआ त नाहे, बल्कि जेको बि हूंदो हो अता फरमाए छॾींदा हुआ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ॿिए शहज़ादे जो तारुफ़। सुल्तान करबला सैयद शुहदा इमाम आली मक़ाम रदी अल्लाह अन्हु शाह ख़ैरुल अनाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन जो मुबारक नालो हुसैन, कुनियत अबू अब्दुल्लाह ऐं अलक़ाब याने टाइटल्स सिबते रसूलुल्लाह ऐं रिहानतुर रसूल याने रसूल पाक जा गुल आहिनि। संदन विलादत बासआदत याने ब्लेस्ड बर्थ हिजरत जे 4 साल शाबान शरीफ़ जे महीने में मदीने मुनव्वरा में थी। हुज़ूर पुरनूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन मुबारक नालो हुसैन ऐं शब्बीर रखियो ऐं खेनि पंहिंजो पुटु फरमायाऊं। सुती घुटी आज़ान ऐं अक़ीक़ो। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे प्यारे प्यारे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हु जे साॼे राइट कन में अज़ान ॾिनी, खाॿे लेफ़्ट कन में तकबीर पढ़ी, पंहिंजे मुबारक वात मां सुती अता फ़रमाईंदे दुआउनि सां नवाज़ियो।
असां वटि माण्हू ॿार जो नालो रखण में जल्दी कंदा आहिनि, जॾहिं त मुस्तहब आहे त ॿार जो नालो 7 ॾींहुं रखियो वञे ऐं 7 ॾींहुं अक़ीक़ो बि कयो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे जूं इबादतूं। ए इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जा आशिक़ो, असांजा आका ऐं मौला शहीद करबला हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु तमामु वॾा आबिद ऐं ज़ाहिद ऐं साजिद ऐं सज्जाद बि हुआ। जीअं त शब आशूरा याने 10 मुहर्रम जी राति इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु हज़रत अब्बास अलमदार रज़ी अल्लाह अन्हु जेके संदन भाउ हुआ खे इरशाद फ़रमायो, कंहिं तरीक़े सां ही लड़ाई सुभाणे ताईं मुअख़र थी वञे याने सुभाणे थिए ऐं अॼु जी राति असांखे अल्लाह पाक जी इबादत लाइ मिली वञे। अल्लाह पाक ख़ूब ॼाणे थो त मूंखे नमाज़, तिलावत क़ुरान, तमामु घणी दुआ घुरणु ऐं इस्तग़फ़ार करणु तमामु घणो पसंदि आहे। अल्लाहु अकबर। असां सहाबिन ऐं अहले बैत जी महबत कंदड़नि ऐं ख़ासि करे इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी महबत कंदड़नि लाइ गौर करण जहिड़ी ॻाल्हि आहे त असां फजर में नथा उथी सघूं ऐं असांजे इमाम जे साम्हूं दुश्मननि जो बुरो लश्कर मौजूदु हो, जेको खून जो प्यासो आहे, पाणी नथो मिले, बुख ऐं उञ जी हालति में नमाज़ जो कहिड़ो शौक़ु आहे। चाहिनि पिया त हिकु ॿी राति मिली वञे त जीअं पंहिंजे रब जी इबादत करे वठूं। सची ॻाल्हि त हीअ आहे त महबत इताअत कराईंदी आहे। काश असांखे सची महबत मिली वञे त असां इताअत ऐं उन्हनि जी पैरवी बि करियूं। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु तमामु नेक परहेज़गार ऐं नमाज़ी हुआ। संदन अमड़ बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा बि वॾी इबादत गुज़ार हुई। हीउ सॼे जो सॼो घराणो असां लाइ फ़ख्र जो सरमायो आहे। असां इन्हनि जे इबादतुनि जो सदक़ो घुरूं था त अल्लाह पाक असांखे बि इमाम आली मक़ाम जे इबादत जो सदक़ो नसीब करे त असांजी बि नमाज़ुनि में, तिलावत में, ज़िक्र अज़कार ऐं दुरूद व सलाम में दिलि लॻी वञे। गौर फरमायो, 10 मुहर्रम जी राति इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक जी आख़िरी राति हुई, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत जो ज़ौक़ ऐं शौक़ जो ऐन शहादत जे वक़्तु बि पाण अल्लाह जी बारगाह में सजदे जी हालत में हुआ। काश असां बि इबादतूं करियूं। शुहदाए करबला जे ईसाले सवाब लाइ नेकी जी दावत आम करण लाइ अल्लाह जी राह में सफ़र करियूं। ख़ूब सुन्नतूं सिखूं ऐं सेखारियूं। काश 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 असां इमाम हुसैन जा ग़ुलाम बि इमाम हुसैन रज़ी अल्लाह उन जे नक्शे क़दम ते हलंदे इबादतुनि ऐं रियाज़तुनि में पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं ऐं रातियूं गुज़ारियूं। यादि रहे, हदीस पाक में आहे, बानो सुभाणे क़यामत में उन सां गॾु हूंदो जंहिंसां हू महबत कंदो आहे। बुख़ारी 147/4 हदीस 6169। जेकॾहिं असां ज़बान सां इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सां महबत जी दावा कंदा रहूं पर संदन जे मुबारक सीरत खे न अपनायूं त पोइ असां महबत जी दावा में कूड़ा आहियूं। जंहिंसां महबत कंदा आहियूं उन्हनि जे नक्शे क़दम ते हलणु महबत जो आला दर्जो आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे मुबारक चेहरे ते पंहिंजे नाने रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी सुन्नत ॾाढी शरीफ़ सजाई हुई। संदन वालिद मोहतरम मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह अन्हु जी बि घाटी ॾाढी शरीफ़ हुई। हाणे असां गौर करियूं त असां कीअं अहले बैत सां महबत कंदड़ ऐं हसनैन रज़ी अल्लाह अन्हुमा याने इमाम हसन ऐं इमाम हुसैन जा चाहण वारा आहियूं। जो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे मुबारक ज़िंदगीअ जे आख़िरी नमाज़ फ़जर पंहिंजे ख़ैमे में बाजमात अदा फ़रमाई, जॾहिं त दुश्मन चइनी तरफ़नि खां तलवारूं चमकाए रहिया हुआ ऐं नेज़ा ऐं ढालूं ताणियूं वेठा हुआ। अहले बैत अतहार रज़ी अल्लाह अन्हुम जी असल महबत उन्हनि जी पैरवी करण में आहे। इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी मुबारक ज़िंदगीअ मां हीउ दर्स मिले थो त असांखे बि 5 ई नमाज़ूं बाजमात अदा करणु घुरिजनि ऐं वक़्तु अचण ते दीन जी ख़ातिर हर तरह जी क़ुर्बानी पेश करण लाइ तयारु रहूं। अल्लाह पाक असांखे सहाबिन ऐं अहले बैत रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन जी सच्ची पक्की हक़ीक़ी महबत नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दीन की खिदमत का जज्बा दे दीजिए।
सदका नाना जान का फरियाद है, सुन्नतों की हर तरफ आए बहार, सदका मेरे गौस का फरियाद है, या शहीद करबला फरियाद है, नूर आइन फ़ातिमा फरियाद है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अहले बैत जी महब्बत, अल्लाह पाक असांखे अहले बैत अतहार ऐं सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम जी महब्बत सां माला माल रखे, उन्हनि जो इश्क़ राति ॾींहुं असांखे तड़पाए, असांजे दिलुनि में उन्हनि जी महब्बत वधंदी रहे, छो त सहाबिन ऐं अहले बैत रज़ियल्लाहु अन्हुम जी महब्बत असांजे ईमान जो हिस्सो आहे। इन में घटिताई न वाधारो थियणु घुरिजे, घटिताई न वाधारो थियणु घुरिजे। जिते बि सहाबिन ऐं अहले बैत किराम रज़ियल्लाहु अन्हुम जो मुआमिलो हुजे, उते असां जूं अखियूं बंदि हुजनि। असीं मञण वारा आहियूं, सोचण वारा न। असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं। ग़ुलाम आका ते कीअं आङुर खणी सघे थो ऐं आका जी बारी में, आका जे बारे में कीअं ग़लति सोचे सघे थो। आका आका आहिनि। असांजी सोच, असांजो अक़ुलु एतिरो किथे आहिनि जो आकाउनि जे ॻाल्हियुनि खे सम्झी सघूं। कैसे आकाओं का बंदा हूँ रज़ा, बोल बाले मेरे सरकारों के। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। आशूरे जे ॾींहं जी तारीख़ पुराणी आहे। ए सहाबिन ऐं अहले बैत जा आशिक़ो, मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ याने आशूरे जे ॾींहं खे ख़ुसूसी अहमियत हासिल आहे। आशूरे जे ॾींहुं इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत सां गॾोगॾु उन ॾींहं खे तारीख़ी अहमियत हासिल आहे। ज़माने जाहिलियत में बि क़ुरैश योम आशूरा जो रोज़ो रखंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि ॾींहंनि जो रोज़ो रखंदा हुआ। बुख़ारी 656/1 हदीस 2002। कंहिं दौर में इन ई ॾींहुं काबतुल्लाह शरीफ़ जो ग़िलाफ़ तब्दील कयो वेंदो हो। बुख़ारी 536/1 हदीस 1592। कुझु अरसो अॻु ज़ुल्हज में तब्दील थींदो हो। अॼुकल्ह नए साल जी मुनासिबत सां ग़िलाफ़े काबा मुहर्रम शरीफ़ जी 1 तारीख़ ते तब्दील कयो वेंदो आहे। मुसलमाननि में असल याने नए साल जी शुरूआत हीअ ई मुहर्रम शरीफ़ जी 1 तारीख़ खां आहे, पर हाणे मुसलमाननि में उन जो एतिरो शऊर नाहे। आशूरे जो ॾींहुं कीअं गुज़ारिजे। हज़रत इमाम अब्दुर्रहमान बिन अली जोज़ी फ़रमाइनि था, 10 मुहर्रम तमामु घणी अज़मत वारो ॾींहुं आहे। तंहिं करे मुनासिबु आहे त जेतिरो मुमकिन हुजे सुठा कम कया वञनि। भलायुनि जे उन्हनि मौसमनि खे गनीमत ॼाणो ऐं ग़फ़लत खां बचो त ही नेक कम कयो। 1 योम आशूरा जो रोज़ो रखो ऐं उन सां गॾु 9 या 11 मुहर्रम शरीफ़ जो रोज़ो बि मिलायो। 2 हज़रत मौला अली शेर ख़ुदा जो फ़रमान अज़मत निशान आहे। आशूरे जे ॾींहुं जेको 1000 भेरा सूर इख़लास याने क़ुल हुवल्लाहु अहद शरीफ़ पढ़े, पूरी सूरत पढ़े त उन ॾांहुं रहमान याने अल्लाह पाक नज़र फ़रमाईंदो ऐं जंहिं ॾांहुं रहमान नज़र फ़रमाए उन खे कॾहिं बि अज़ाब न ॾींदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मसनद इमाम अहमद 518/1 हदीस 2154। अन्नूर फ़ी फ़ज़ाइल अय्याम व शहूर सफ़ो 124। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जा आशूरे जा मामूलात। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जे घर साल में 2 महफ़िलूं थींदियूं हुयूं। 1 महफ़िल मीलाद, 2 महफ़िल शहादत इमाम हुसैन। ॿी महफ़िल जो ज़िक्र कंदे ख़ुदि फ़रमाइनि था, ही महफ़िल आशूरे जे ॾींहुं या इन खां हिकु ॾींहुं अॻु थींदी हुई। इन में 400-500 ऐं कॾहिं 1000 ताईं बि माण्हू गॾु थी वेंदा हुआ ऐं सभु मिली करे दुरूद शरीफ़ पढ़ंदा हुआ। इन खां पोइ हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जा हदीस पाक में आयल फ़ज़ाइल बयानु कंदा हुआ। पोइ क़ुरान करीम जो ख़तमु कयो वेंदो हो ऐं 5 आयतूं असां वटि अॼु बि माण्हू पढ़ंदा आहिनि। जॾहिं फ़ातिहा ॾींदा आहिनि त उहे 5 आयतूं पढ़ी करे खाधे जी जेका शइ मौजूदु हूंदी हुई उन ते फ़ातिहा ॾिनी वेंदी हुई। शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह बि आशूरे जो ॾींहुं मल्हाईंदा हुआ ऐं ईसाले सवाब ऐं नियाज़ वग़ैरह बि कंदा हुआ। फ़तवा अज़ीज़ी 104/1। आशूरे जे ॾींहं जो रोज़ो। आशूरे जो रोज़ो पहिरीं फ़र्ज़ु हो। पोइ रमज़ान जे रोज़नि सां उन जी फ़र्ज़ियत मनसूख़ कैंसिल थी वई। मिरातुल मनाजी 180/3। हाणे आशूरे जो रोज़ो रखणु फ़र्ज़ु न आहे, पर उन ॾींहं जो रोज़ो रखण वारे लाइ वॾो सवाबु आहे। इन सिलसिले में 2 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो।
हिकु मूंखे अलाह पाक ते गुमान आहे त आशूरे जो रोज़ो 1 साल अॻु जा गुनाह मिटाए छॾींदो आहे। मुस्लिम सफ़ो 454 हदीस 2746। नबी जो गुमान यकीन जे दर्जे में हूंदो आहे। नुज़हतुल क़ारी 675/1। 2 आशूरे जो रोज़ो 1 साल जे रोज़नि जे बराबरि आहे। मुस्नद इमाम अहमद 381/8 हदीस 22/679। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुशबूदार फ़रमान आहे, आशूरे जे ॾींहुं जो रोज़ो रखो ऐं इन में यहूदियुनि जी मुखालफ़त करियो। मुस्नद इमाम अहमद 518/1 हदीस 2154। हिते मुखालफ़त मां मुराद ही आहे त आशूरे जे ॾींहं खां अॻु या पोइ हिकु ॾींहं जो रोज़ो रखो। जो आशूरे छो त 10 तारीख़ ते ही माण्हू रोज़ो रखंदा आहिनि त असां इन्हनि खां अलॻि थी वञूं जो असां 2 ॾींहं जो रोज़ो रखूं, अॻु या पोइ 9 ॾहीं जो रखूं या 10 11 जो, हीअं इन्हनि जी मुखालफ़त करियूं त इन्हनि खां असांजो अंदाज़ तब्दील थी वञे। बहितर इहो ई आहे त 9 ॾहीं जो या 10 11 मुहर्रम जो रोज़ो रखियो वञे। ज़ाहिरी तौर ते नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में आशूरे जो रोज़ो। हज़रत रुबाई बिन मुअव्वज़ फ़रमाइनि थियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशूरे जे ॾींहुं अंसार जे आबादियुनि में ख़बर मोकिली, जंहिं सुबुह इन हाल में कई आहे त हू रोज़ेदार नाहे त बाक़ी ॾींहं रोज़ेदार जीअं रहे, ऐं जंहिं सुबुह इन हाल में कई आहे त हू रोज़ेदार आहे त उहो रोज़े सां रहे। उन खां पोइ असां आशूरे जो रोज़ो रखंदा हुआसूं ऐं ॿारनि खां रखाराईंदा हुआसूं ऐं उन्हनि लाइ उन पशम जो रांदीको बणाए छॾींदा हुआसूं। जॾहिं को खाधे लाइ रोअंदो हो त उहो रांदीको उनखे ॾेई छॾींदा हुआसूं एसि ताईं जो इफ़्तार जो वक़्तु थी वेंदो हो। बुख़ारी 645/1 हदीस 1960। ए सहाबिन ऐं अहले बैत जा आशिक़ो, हज़रत रुबाई बिन मुअव्वज़ रज़ियल्लाहु अन्हुमा उहा सॻोरी सहाबिया आहे, रज़ियल्लाहु अन्हा उहा सॻोरी सहाबिया आहे जंहिंजे वालिद मोहतरम हज़रत मुअव्वज़ हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु अन्हुमा सां गॾिजी पंहिंजे नंढड़ी उमिरि में ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमामु वॾे दुश्मन अबू जहल खे वासिले जहन्नम यानी क़त्ल कयो हो, जंहिं मुसलमाननि खे तंग करे छॾियो हो। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में जॾहिं उन जी मौत जी ख़बर आई त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे शुक्र अदा कयो। मथे बयानु कयल बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक मां बि साबित थिए थो त रमज़ानुल मुबारक जी फ़र्ज़ियत खां अॻु आशूरे जो रोज़ो फ़र्ज़ु हो। ॿारनि खे बि नंढपण खां सुठियूं आदतूं सेखारियो। शरह इब्न बतौल में आहे, आलमनि जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त इबादत ऐं फ़र्ज़ु बालिग़ थियण ते ई लाज़िम थींदा आहिनि, पर केतिरा ई आलिम इन ॻाल्हि खे मुस्तहब क़रार ॾियनि था त ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ उन्हनि खे इबादतुनि ऐं रोज़े जूं बरकतूं हासिलु करण लाइ उहे इबादतूं कराइजनि त जीअं उन्हनि जी इबादत बणिजे ऐं बालिग़ थियण खां पोइ उन्हनि लाइ उहे इबादतूं करणु आसान थियनि। यादि रखो, जेकॾहिं असां ॿारनि खे नफ़िल रोज़ो रखाराईंदा आहियूं बल्कि फ़र्ज़ु रोज़ो बि रखाराईंदा आहियूं ऐं ॿारु खाधो घुरंदो ऐं रोअंदो आहे त उनखे खाधो खाराइणो पवंदो। हीउ अमल हदीस में बयानु थियो आहे ऐं इन लाइ बि जो उन ते रोज़ो फ़र्ज़ु ई नाहे। अहिड़ी तरह मुहर्रम शरीफ़ जो रोज़ो बि ॿारनि खे मार धाड़ करे ज़बरदस्ती नथा रखाराए सघूं। हा, उन्हनि खे शफ़क़त सां प्यार सां तोहफ़े जो सचो वाइदो करे, मसलन अवां रोज़ो रखंदव त अॼु असां अव्हांखे हीअ डिश खाराईंदासीं या अव्हांखे फ़लाणो रांदीको वठी ॾींदासीं। जेकॾहिं 100% सची नियत हुजे त अव्हां रांदीको वठी ॾींदव या जेका डिश अव्हां चई रहिया आहियो ठाहे ॾियणी आहे त चवण में हर्ज नाहे ऐं हीअं इनशा अल्लाहुल करीम उन जो ज़हन बणिजंदो ऐं उहो रोज़ो रखी छॾींदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। आशूरा जो रोज़ो मग़फ़िरत जो सबबु बणिजी वियो। आशूरे जे रोज़े जी अहमियत जो उन मां अंदाज़ो लॻायो त हिकु आलिम साहिब खे ख़्वाब में ॾिठो वियो। ॾिसण वारे पुछियो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो? चवण लॻा, 60 सालनि ताईं आशूरे जो रोज़ो रखण जी बरकत सां मुंहिंजी मग़फ़िरत कई वई। लिताइफ़ुल मुआरिफ़ सफ़ो 57। अल्हम्दुलिल्लाह, उन दौर में बि अहिड़ा केतिरा ई माण्हू मिलंदा जेके सालनि खां आशूरे जो रोज़ो रखंदा अचनि पिया।
मां पंहिंजो ॿुधायां त न ॼाण कॾहिं खां मां आशूरे जे रोज़े सां मुशरफ़ थी रहियो आहियां। जॾहिं खां होश संभालियो आहे, शायदि मूंखे बि 60 साल थी विया हूंदा। दावत इस्लामी जा लखें इस्लामी भाइर ऐं इस्लामी भेनरूं आशूरे जो रोज़ो रखंदा हूंदा। जेके दावत इस्लामी में न आहिनि, उन्हनि मुसलमाननि जो बि हिकु तमामु वॾो तादाद आशूरे जो रोज़ो रखंदो हूंदो। दावत इस्लामी जो दीनी माहौल में आशूरे जो रोज़ो रखण जी बाक़ाइदा तरग़ीब ॾियारी वेंदी आहे ऐं फैज़ान मदीना में सहरी जो इंतज़ाम बि हूंदो आहे। हीउ तमामु वॾी फज़ीलत वारो ॾींहुं आहे। जेकॾहिं मजबूरी न हुजे त इन जो रोज़ो न छॾणु घुरिजे। आशूरे जी ख़ैरात जूं बरकतूं। आशूरा यानी 10 मुहर्रम शरीफ़ जे ॾींहुं मुल्क रे खे अॼुकल्ह तहरान चवंदा आहिनि। हीउ ईरान जो दारुल हुकूमत कैपिटल आहे ऐं क़ाज़ी वटि हिकु फ़क़ीर पूरमैन यानी ग़रीब माण्हू अची अर्ज़ु गुज़ार थियो, मां हिकु तमामु ग़रीब ऐं अयालदार यानी ॿारनि बचनि वारो माण्हू आहियां। अव्हांखे योम आशूरे जो वासितो ॾियां थो। मुंहिंजे लाइ 10 किलो अटो, 5 किलो गोश्त ऐं 2 दिरहमनि जो इंतज़ामु फ़रमायो। क़ाज़ी जज ज़ोहर खां पोइ अचण जो चयो। जॾहिं फ़क़ीर यानी उहो ग़रीब माण्हू मुक़ररु वक़्त ते आयो त उनखे चयाईं असर में अचिजांइ। उहो असर खां पोइ पहुतो। पोइ बि क़ाज़ी कुझु न ॾिनो, ख़ाली हथ ई तिरखाए छॾियईं। उन ग़रीब माण्हूअ जी दिलि टुटी पई। उहो रंजीदा हिकु ग़ैर मुस्लिम वटि पहुतो ऐं उनखे चयाईं, अॼु जे मुक़दस ॾींहं जे सदिक़े मूंखे कुझु ॾेई छॾ। उन पुछो, अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? फ़क़ीर चयो, आशूरे। ऐं आशूरे जा कुझु फ़ज़ाइल बयानु कयाईं ऐं जंहिंखे ॿुधी उन चयो, अव्हां तमामी अज़मत वारे ॾींहं जो वास्तो ॾिनो आहे। पंहिंजी ज़रूरत बयानु कयो। ग़रीब माण्हूअ पंहिंजी ज़रूरत बयानु करे छॾी। उन शख़्स 10 बोरियूं कणिक, 100 किलो गोश्त ऐं 20 दिरहम पेश कंदे चयो, हीउ अव्हांजे अहल अयाल लाइ ज़िंदगी भर हर महीने इन ॾींहं जी फज़ीलत ऐं अज़मत जे वास्ते मुक़ररु आहे, यानी हीउ हर महीने ॾींदो रहंदुसि। राति जो क़ाज़ी साहिबु ख़्वाब ॾिठो त को चई रहियो आहे, नज़र मथे करे ॾिस। जॾहिं नज़र मथे कयाईं त 2 आलीशान महल लग्ज़रीज़ पैलेस नज़र आया। हिकु चांदी ऐं सोन जे सिरुनि गोल्ड ब्रिक्स जो ऐं ॿियो ॻाढ़े याक़ूत यानी ॻाढ़े मोती जो हो। क़ाज़ी पुछियो, ही 2 महल कंहिंजा आहिनि? जवाबु मिलियो, जेकॾहिं तूं उन ग़रीब साइल जी ज़रूरत पूरी करे छॾी हा त ही तोखे मिलनि हा, पर जीअं त तो उनखे ख़ाली हथ मोटाए छॾियो। हू उन लाइ हाणे ही 2 महल फ़िलाणे ग़ैर मुस्लिम लाइ आहिनि। क़ाज़ी साहिब जी अखि खुली त तमामु घणो परेशान थियो। सुबुह थियो त ॻोल्हींदे उन ग़ैर मुस्लिम वटि पहुतो ऐं उन खां पुछियाईं, कल्ह तो कहिड़ी नेकी कई आहे? उन पुछियो, अव्हांखे कीअं ख़बर पई? क़ाज़ी पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो ऐं पेशकश कई त मूंखां 1 लख दिरहम वठि ऐं कलोकी नेकी मूंखे विकिणी छॾ। उन ग़ैर मुस्लिम चयो, मां रूए ज़मीन जी सॼी दौलत वठी बि उनखे विकिरो न कंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रहमत ऐं इनायत तमामु घणी आहे। हीउ चवण खां पोइ उहो कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। रौज़ रियाहीन सफ़ो 275, मुहर्रम के फ़ज़ाइल सफ़ो 1। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मथनि रहमत हुजे ऐं संदन सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मालूम थियो, आशूरे जे ॾींहुं अल्लाह जी राह में ख़र्च करणु वॾी फज़ीलत जो कमु आहे। जो मुसलमान क़ाज़ी उन ग़रीब खे सिर्फ़ु धिका खाराया त ज़ुहर में अचु, असर खां पोइ अचु, पोइ बि उनखे कुझु न ॾिनो ऐं टारे छॾियाईं त उन जी दिलि टुटी पई। हाणे उहो लाचार ग़ैर मुस्लिम वटि पहुतो। उन ग़ैर मुस्लिम घुरण खां वधीक ॾेई छॾियो ऐं इन तरह उनखे ईमान जी दौलत नसीब थी वई। आशूरे जी राति अल्लाह जी राह में दिलि खोले ख़र्च बि कयो वञे ऐं हीउ ॾींहुं राति नेकियुनि में बि गुज़ारिया वञनि। मसलन फैज़ान मदीना में गुज़ारियो। अव्हां हेॾां होॾां वेंदव त अव्हांखे गुनाहनि भरियो माहौल मिलंदो। अजीब क़िस्म जा माण्हू ॻिचे में दोल विझी वॼाईंदा, उछल कुॾ कंदा ऐं ख़ूब हल घुल कंदा रहंदा। हीअं चइजे त चइनी तरफ़नि फ़िस्क़ ऐं फ़ुजूर यानी गुनाहनि भरियो मेड़ हूंदो आहे। जेकॾहिं सैर ऐं तफ़रीह जी नियत हुई त पंहिंजी नियत जी इस्लाह करे वठो। मां अव्हांजे फ़ाइदे लाइ चई रहियो आहियां। ॿाहिरि वञी गुनाहनि खां सवाइ मोटणु मुश्किल आहे। अल्लाह करीम असां सभिनी खे महफ़ूज़ रखे ऐं जेके असांजा मुसलमान भाइर उन्हनि गुनाहनि में पवनि था, उन्हनि खे बि सची तौबा नसीब फ़रमाए ऐं सभु मस्जिदुनि में अचनि, अल्लाह पाक जी इबादत कनि। ही ईमान अफ़रोज़ बरकत वारो ॾींहुं आहे। इन ॾींहुं अल्लाह पाक जी इबादत कंदासीं त अल्लाह पाक राज़ी थी करे
राज़ी करे थी सघे थो, राज़ी थी सघे थो असांजी मग़फ़िरत करे छॾे, असांखे जन्नत जूं नेमतूं नसीब करे छॾे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।